शाह साहब जे कलाम में हुस्न ऐं जमाल जी तलाश। अॼु जो टियों मौज़ू हुस्न ऐं जमाल बाबति आहे। शाह साहब जे शाइरी में हुस्न ऐं जमाल जे हवाले सां बहस हेठि आयल आहे। अॼोको मौज़ू उन सिरी हेठि अचे थो। अमूमन चयो वेंदो आहे त जमालियात जो आर्ट सां तमामु गहरो तालुक़ु आहे। जमालियाती हुस्न ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। हिकिड़ो हुस्न सूरी या ज़ाहिरी ऐं ॿियो वरी हुस्न मानवी जेको काइनात जी हर हिकु शइ में थी सघे थो। इहा बि हिकु हक़ीक़त आहे त फ़न जे मक़सदनि मां हिकु मक़सदु माण्हुनि खे जमालियाती हिज़ पहुचाइण बि हूंदो आहे ऐं ख़ुदि सूंहं पसण सां बि ख़ुशी या सुकून हासिलु थींदो आहे। पर छा फ़न जो सिर्फ़ु इहो ई मक़सदु करे सम्झणु दुरुस्त आहे? इन ते बहस जी घणी गुंजाइश आहे। शाह साहब जे केतिरनि ई बेतनि में हुस्न ऐं जमाल जो हवालो मिलंदो। संदसि सुर खुंभात ऐं सुर मूमल राणो, इहे ॿई सुर त सदबई जमालियाती सुर आहिनि। पर छा इहा जमालियात महज़ कंहिं हिकु पहलू सां वास्तो रखे थी? शाह साहब जेतोणीक पंहिंजे किरदारनि जी ज़ाहिरी हुस्न खां वधीक किरदार जे हुस्न जो क़ाइल थो लॻे, त बि किन किरदारनि जी सूंहं जी साराह कई अथसि। हुस्न होत पुनुह जो ऐं सूरत साहड़ जाम जी हिकु तरफ़ साराहे थो त ॿिए तरफ़ मूमल जे हवाले सां काक नदी जे किनारे गुलाब जे गुलनि जहिड़नि गजरिन ऐं सूंहं वारनि सोढियुनि जो ज़िक्र कंदे अतुर अंबर मुश्क ऐं खथूरी जी सुरहाण में वासिल समूरी वायुमंडल जी सूंहं जो इक़रार थो करे। या वरी नूरी जे रूप खां कींझर में बाहि ॿरण पांद लहण सां विज जी वराके या शम्स जी शुआ जी तशबीह ॾियण जो मिसाल पिणु ज़ाहिरी हुस्न जी साराह जे ज़िमरे में अचे थो। साॻे वक़्तु माहौल ऐं मंज़र जे हवाले सां कींझर जे हिंदोरे ते जाम तमाची जी संग में वणराह ऐं वाहुंदनि जी पसमंज़र सां नूरी जो हुस्न ख़ुदि हिकु हसीन अक्स जो हिसो बणिजे थो। सुरखुंभात में महबूब जी सरापा जो तसवुर ई अनोखो आहे। दुनिया जा शाइर पंहिंजे पिरनि जी सूंहं खे सिज चंड ऐं तारनि सां भेटींदा आहिनि, पर शाह साहब बिल्कुलु उबतड़ ॻाल्हि थो करे ऐं हू मयार ऐं कसवटी पंहिंजे पिरीअ खे थो बणाए। सिज चंड ऐं तारनि खे उन कसवटी में थो परखे। 86 सिज ऐं 84 चंडनि महबूब जे मुख अॻियां हीच आहिनि। पीरीअ जे जमाल जे जलवे अॻियां सूरज जूं शाखूं झुकियूं थियूं वञनि ऐं चंड कुमाइजी थो वञे। तारा कतियूं मुर्गो तो बहताइब थी वञनि था। बसि हिकु तरफ़ जानिब जो जमाल आहे जंहिंजे अॻियां हर कंहिंजो जोहर झुको थी थो वञे। इहे ई त उहे ॻाल्हियूं आहिनि जेके कंहिं सचे पचे नज़र ईंदड़ या वरी तसवुराती हुस्न जी सरापा लाइ कयल आहिनि। पर शाह साहब वटि जेके ॿियूं शयूं सुहिणियूं आहिनि तिन में मारवी जे किरदार जी सूंहं खे मथां दर्जो हासिलु आहे, जंहिंमें लतीफ़ चए थो त सूंहं विञायमि सूमरा मेरो मोथियुमि वारो पद घणनि बेतनि में वरजायल आहे, जंहिंजो मतिलबु त हू काणियारो थियणु या मेहणे हाब थियण खे सूंहं विञाइण बराबरि थो सम्झे। वरी सारंग जो बि वटसि हिकु जमालियाती पहलू आहे। उन जे साठनि सोणनि जे पंहिंजी सूंहं आहे। इहो न सिर्फ़ु वणनि टिणनि खे धोई अछो उजरो करे सुहिणो थो बणाए, बल्कि उन जी तख़लीक़ी जोहर धरती जी भेट सां सवें सलाह उभारे वणनि में नवां गौच पैदा करे दिलनि में प्यार जा जज़्बा जाॻाए थो विझे। माण्हू त माण्हू, मर्ग मींहूं ताड़ा आड़ियूं सभु को बूद में भरिजी थो वञे ऐं शाइर जी दिलि उन समूरी सूंहं खे अंदर में ओते चए थी ॾे त अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं
पखा पट सुअन। अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुअन। सरही सेज पासे पिणी मर पिया मींहं वसन। असां ऐं पिरनि शाल हुअनि बराबरि ॾींहरा। इहो मंज़र केॾो हसीन आहे, उनजो ख़्यालु केॾो वणंदड़ आहे, उनमें जज़्बो केॾो प्यारो आहे। उनखां वधि भला इंसान जे दिलि में बि कहिड़ी तलब करे थी सघिजे। अहिड़ी साॻी ख़्वाहिश सुर सामूंडी में पिणु मिले थी। सुर निसरनि उतर लॻनि, उहे पिरी अचनि जंहिंजे लाइ सह सह सुखाऊं कयूं वियूं आहिनि। उन जज़्बनि जी सूंहं खां सवाइ शाह साहब वटि महिनत कंदड़ हथनि जी सूंहं जो बि हिकु मयार आहे। सुर कापाइती में हू फरमाए थो, सुट कतींदड़ हथनि खे सोन सारीका हथड़ा थो सॾे, छो त उहे मन में मोहबत पाए पोरियो कंदड़नि जा हथ आहिनि। शाह साहब त तमामु तजरीदी शयुनि जो हुस्न बि परखे थो वठे, जेको आम माण्हू खे ॾिसण में ई कोन ईंदो आहे। हू ॾुखनि ऐं सुखनि जी सूंहं थो सॾे। ज़िंदगी मां ॾुख हलिया वञनि त ज़िंदगी जी सूंहं जो अहसासु ई निरालो थिए थो। इन करे हू अहिड़नि सुखनि खे ई घोरे छॾण जी ॻाल्हि थो करे। ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि हुई। हू त पाण उघाड़ो रही ॿियनि जो तन ढकींदड़ सुई जी सूंहं जो शीदाई आहे। ऐं ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण। ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण जी वस्फ़ खे आला तरीन वस्फ़ थो सम्झे, जंहिंजे लाइ लतीफ़ थो चए, पाछाई न पाड़िया सरचूं सुई सां। पाछाई न पाड़िया सरचूं सुई सां, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण। ॿीहर जा पे ॼाण अबर जे उसाफ़ खे। हक़ मौजूद, जिया लतीफ़, जिया सिंह।